अस्सलाम वालेकुम प्यारी प्यारा दोस्त चाला खुश आयो खैर उम्मीद तो सब दोस्त खुश होंदा सजी सिंध खुश होंदी सिंध का बाहर जेके दोस्त आहिनि उहे खुश होंदा मां तव्हांजो पंहिंजो ॼातल सुञातल राइटर डायरेक्टर इज़ एक्टर अज़ीज़ कमरानी मुंहिंजा पहिरीं दोस्त अॼु मां हिकु अहिड़े महान शख़्स जो तव्हां सां तारफ़ कराईंदुसि। ही शख्स एक इंसान उन सां गॾु हिकु सुठो दोस्त उन दोस्त सां गॾु खूबसूरत एक्टर खूबसूरत फनकार ठट्टो मकली जो रहवासी असां सभिनी जो प्यारो दोस्त असांजो चाहीतो शफ़ीक भट्टी। शफ़ीक भट्टी समझ तो एक गुलाब जो गुल है। शफ़ीक भट्टी समझ तो एक सिंध जो एक अज़ीम नालो अज़ीम हस्ती। शफ़ीक भट्टी जी जेतरी तारीफ़ करूं ओतरी घट। शफ़ीक भट्टी जा जे अंदाज से जुमला ॻाल्हायूं शायद घट। शफ़ीक भट्टी एक सुठो डायरेक्टर है। शफ़ीक भट्टी एक सुठो एक्टर है। शफ़ीक भट्टी हमेशा जेको भी कम कयो है दिल से कयो है चाहत से कयो है। असांजो फेवरेट है शफ़ीक भट्टी। मां शफ़ीक भट्टी के बारे में ये चवंदुसि तो गुलन में खुशबूदार है। हींअर उन एक नओं कम शुरू कयो है न्यूज़ जो। हींअर हर अखबार में कम करे तो रोज़ानो नओं सिज अखबार जंहिंजो हू निमाइंदो है सच्चाई से कम तो करे। ताहयात न्यूज़ चैनल उन ते कम तो करे। R1 न्यूज़ चैनल उन ते कम तो करे। एक सच्चो सहाफ़ी भी है। सहाफ़ की दुनिया में उन कदम रखियो है। थोड़नि ॾींहंनि में उन पंहिंजी ज़िंदगी सच जे पोयां ईअं लॻाए छॾी आहे। उते उते वञी पहुचे तो जिथे शायद को निमाइंदो पहुचो पर शफ़ीक भट्टी उते पहुचे तो हर मानू की मदद करे तो। हर मानू का न्यूज़ वठी चैनल ताईं पहुचाए तो। शफ़ीक भट्टी असांजो प्यार तो सां गॾु आहे असांजो साथ तो सां गॾु आहे।